इंग्लिश में साउंड्स केतिरा आहिनि कहिड़ा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे सेंटेंस ठाहिण ऐं लिखणु अचे थो त सम्झो इंग्लिश तव्हांखे अची वई। छा इंग्लिश अल्फाबेट में के अहिड़ा लेटर्स बि आहिनि जंहिंखे वर्ड कंसीडर कयो वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। ही वीडियो तमामु घणो फ़ाइदेमंद थियण वारो आहे, छो जो हिन वीडियो में जेके असां ॻाल्हियूं कवर कंदासीं अगरि उहे तव्हांखे अची वियूं त सम्झो काफ़ी हद ताईं तव्हांजो इंग्लिश जो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। Till now, we are told and taught that the letters of English language are the sounds of English. Yes, that's true. But इहा ॻाल्हि इते ख़तम नथी थिए, इहा ॻाल्हि असांखे अधूरी पढ़ाई वेंदी आहे। And we were never told that apart from English alphabet, there are also other sounds in English. पर टेंशन लेने का नहीं देने का। सो अचो त इंग्लिश लैंग्वेज जी बेसिक शयुनि खे सम्झूं। ॾिसो, दुनिया में जेका बि लैंग्वेज आहे उनखे रिप्रेज़ेंट केरु कंदो आहे? साउंड्स। साउंड हर लैंग्वेज में हूंदा आहिनि। दुनिया में का बि अहिड़ी लैंग्वेज न आहे जंहिंमें साउंड्स न हुजनि। सपोज़ तव्हांजे अॻियां अगरि कोई चाइनीज़ थो अचे ऐं उहो ॻाल्हाए थो चीं चूं चां साउंड्स थो कढे त तव्हांखे का बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी, रुॻो हुनजा तव्हां साउंड्स ॿुधंदव पर सम्झ में कुझु बि न ईंदो। ईअं ई दुनिया जे हर साउंड खे सुञाणण ऐं उनखे रिप्रेज़ेंट करण लाइ कुझु सिंपल्स जी ज़रूरत हूंदी आहे। सो इंग्लिश लैंग्वेज जा उहे सिंपल्स कहिड़ा आहिनि? लेटर्स। उहे टोटल घणा आहिनि? 26, जंहिंखे असां कलेक्टिवली चवंदा आहियूं इंग्लिश अल्फाबेट। अल्फाबेट मतिलबु हिकिड़ो ग्रुप आहे लेटर्स जो। सो अचो त हाणे इंग्लिश अल्फाबेट जंहिंजा अखर 26 आहिनि उन्हनि में ॾिसूं त उन्हनि मां साउंड्स केतिरा था ठहनि। टोटल 26 अखर आहिनि पर साउंड्स ॾिसूं केतिरा था ठहनि। सभ खां पहिरियां साउंड आहे ए।